अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों ज़बरदस्त कहानी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका क़िस्त अचण वारी आहे। इन में कुछ अहिड़ा सीन आहिनि जेके तव्हांखे मालूम न आहिनि त हाणे छा इहा वाकई नेक्स्ट एपिसोड ड्रामे जी आख़िरी क़िस्त आहे। छा इन खां पोइ ड्रामो ज़हर ज़िंदगी एंड थी वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड खां पोइ वरी ॿियो कहिड़ो ड्रामो हलंदो सिंध टीवी ते। सॼी कहानी ॿुधाईंदासीं दोस्तों तव्हांखे इन नंढड़े वीडियो में, पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। ऐं थी सघे त दोस्तों शायदि को सो वीलोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। ही उहो चैनल आहे जेका हर सिंधी ड्रामे जी ऐं शोबिस जे हवाले सां सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे ॾींदो आहे ही चैनल। ऐं हिन खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो अगरि नवां आया आहियो असांजे यूट्यूब चैनल ते। तव्हांखे तफ़सील सां कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त ही जेका क़िस्त ईंदी आहे आख़िरी नाहे, बस कुछ क़िस्ता अञा हलंदियूं, अञा ही ड्रामे जो काफ़ी क़िस्ता हलंदियूं, पोइ आख़िरी क़िस्त ईंदी। काफ़ी दोस्त मुंहिंजे पेज ते बि अची कमेंट करे रहिया आहिनि त छा ही आख़िरी क़िस्त कॾहिं ईंदी। कुछ क़िस्ता दोस्तों अञा आहिनि, पोइ आख़िरी क़िस्त जी ईंदी, लेकिन देरि आहे इन शइ खे। ऐं तव्हां नेक्स्ट एपिसोड में ड्रामे जो यू टर्न ॾिसंदो, छाजे करे हिन क़िस्त खां पोइ रईस गफ़ार ख़ान बिल्कुलु कमज़ोर बणिजी वेंदो। छाजे करे उन जा सभु माण्हू फिरी वेंदा ऐं रईस गफ़ार ख़ान बिल्कुलु परेशान थी वेंदो। रबन बि ॿधल आहे, हिकिड़ो वारिस आहे ऐं उन जे दम ते हू छा कंदो। लेकिन कुझु हू पंहिंजा माण्हू बि घुराईंदो। वरी बि जेको आहे कमाल ख़ान जूं ऐं ओठे जूं उहे उमेदूं पूरियूं न थींदियूं जेके हू सोचूं वेठा आहिनि त असां इहे हासिलु कंदासीं। दोस्तों जॾहिं बि हीउ ड्रामो ख़तमु थींदो, कमाल ख़ान ऐं ओठे जी मौत ते ड्रामो ख़तमु थींदो, लेकिन उन जी दिलि जूं उमेदूं पूरियूं न थींदियूं। छाजे करे ड्रामो हले इन शइ जे थो त उहो कमाल ख़ान खे पंहिंजी पग मिले, लेकिन पग जे ख़्वाबु ॾिसंदो ॾिसंदो नेठि ड्रामो ई एंड थी वेंदो। उन खे पग मिली न सघंदी ऐं ओठे खे दादागिरी मिली न सघंदी आख़िरी क़िस्तनि ताईं। दोस्तों असांजे यूट्यूब चैनल ते कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेको चैनल हलाए रहिया आहिनि, हू पंहिंजा उन्हनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे त इन में लिंक ॾिनल अथव, उन ते अची करे चैनल ते तव्हां सिखी सघो था।